काज़ी अहमद खां ख़बर शेख नालू टाहर डांद 10 सालन जी ॿारी खे लताड़े मारे विधो। टाहर डांद स्कूल वींदड़ 3 क्लास जे शागिर्द सरफराज अबड़ो खे लताड़े मारे छॾियो। फोती नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुट स्कूल वियो पिए त पोयां खां ईंदड़ डांद खेसि ज़ोरदार टक्कर हणी मारे विधो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि फोती ॿारे जो लाश वारसन हवाले कयो वियो। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, हिकु ॿीहर इहा ख़बर अवां सां काज़ी अहमद खां शेयर कंदा हलूं। टाहर डांद 10 सालन जे ॿारे खे लताड़े मारे विधो। टाहर डांद स्कूल वेंदड़ 3 क्लास जे शागिर्द सरफराज अबड़ो खे लताड़े मारे छॾियो। फोती नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुट स्कूल वियो पिए त पोयां खां ईंदड़ डांद खेसि ज़ोरदार टक्कर हणी मारे विधो। नीगर जे वालिद जो इहो चवणु आहे। ख़बर शेयर करे रहिया आहियूं काज़ी अहमद मां इहा ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं। टाहर डांद 10 सालन जे ॿारे खे लताड़े मारे छॾियो आहे। टाहर डांद स्कूल वेंदड़ 3 क्लास जे शागिर्द सरफराज अबड़ो खे लताड़े मारे विधो। फोती नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुट स्कूल वियो पिए त पोयां खां ईंदड़ डांद खेसि ज़ोरदार टक्कर हणी मारे विधो। वालिद जो इहो चवणु आहे। ख़बर नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं काज़ी अहमद खां टाहर डांद 10 सालन जे ॿारे खे लताड़े मारे विधो। टाहर डांद स्कूल वेंदड़ 3 क्लास जे शागिर्द सरफराज अबड़ो खे लताड़े मारे विधो। फोती नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो।